मुंहिंजो मौज़ू आहे सन 2 हिजरी में सभ खां वॾो जंग जेको इस्लाम जो लॻो हुयो, उन जंग जो नालो आहे जंगे बदर। उन जंग जो नालो आहे जंगे बदर। हज़रत ज़ी वक़ार मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में उहे जंगूं जंहिंमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि शरीक थिया, उन जंगनि जी ज़्यादा सां ज़्यादा तादाद 27 आहे ऐं घटि में घटि उन जी तादाद 21 आहे। हज़रत ज़ी वक़ार इस्लाम जे ज़माने में जेको सभ खां वॾो जंग हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदीने तय्यबा में मक्के खां मदीने ॾांहुं हिजरत करण खां बाद में जेको सभ खां वॾो जंग इस्लाम जे सरबुलंदी जे ख़ातिर विढ़ियो वियो, इस्लाम जे अज़मत के ताज़ीम के बुलंद करण जे लाइ उहा जंग अल्लाह जे राह में हाई वई, उन जंग जो नालो आहे जंगे बदर। हज़रत ज़ी वक़ार जंगे बदर में हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान पाक में फरमायो, वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्लह फत्तकुल्लाह लअल्लकुम तशकुरून। ऐ हबीब, अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांजी जंगे बदर में मदद फरमाई, व अंतुम अज़िल्ला, हालांकि ऐ हबीब मुस्तफ़ा करीम तव्हांजी जमात थोड़ी हुई, रब सुब्हानहु व तआला फरिश्तन के मोकिले करे तव्हांजी मदद फरमाई। हज़रत ज़ी वक़ार सूरह अनफाल में अल्लाह सुब्हानहु व तआला जंगे बदर जे मौक़े खे बयान फरमायो आहे। रब सुब्हानहु व तआला फरमायो, कमा अखरजक रब्बुक मिन बैतिक बिल हक़्क़ि व इन फरीक़म मिनल मुअमिनीन लकारिहून। ऐ हबीब, तव्हांखे तुंहिंजे पालणहार पंहिंजे घर खां हक़ सां कढियो आहे। व इन फरीक़म मिनल मुअमिनीन लकारिहून, बेशक मोमिनन मंझां हिकु जमात इन ॻाल्हि खे नापसंद कंदड़ आहे। युजादिलूनक फिल हक़्क़ि, उहे मोमिन तव्हां ऐं मुस्तफ़ा करीम उहे मोमिन तव्हां सां ॻाल्हियुनि जे ज़रिए कुझु अर्ज़ करे रहिया हुआ, तव्हां सां जिदाल करे रहिया हुआ, बाद मां तबय्यन, उन खां बाद में जो हक़ ऐं सच वाज़े थी वियो। कअन्नमा युसाक़ून इलल मौत व हुम यंज़ुरून, गोया कि उहे मौत ॾांहुं जेका सो हलाया त उन्हनि खे हकलियो थो वञे, उन्हनि खे मौत ॾांहुं सॼियो थो वञे। वहुम यंज़ुरून, ऐं उहे ॾिसनि था पिया। हज़रत ज़ी वक़ार इन आया करीमा में अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे हबीब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो कि जॾहिं तव्हां जंगे बदर ॾांहुं वञी रहिया हुयो त उन वक़्तु रब सुब्हानहु व तआला तव्हां सां इहो वाइदो फरमायो कि मां अॻिले जुमे में गुज़िरियल जुमे में इहो बयानु कयो हुयुसि कि हिकु उहा कुफ़ार ऐं काफ़िरनि जे जमात मंझां हिकु उहा जमात हुई जेका मुल्क शाम खां तिजारत ऐं वापार करे मके ॾांहुं अची रहिया हुया। काफ़िरनि जी हिकु जमात उहा हुई। उहा जमात अबू सुफियान जे सिपह सालारे में हुई। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मालूम पई त अबू सुफियान मके ॾांहुं अची रहियो आहे शाम खां, ऐं उहो तिजारत जो उनखे सामान आहे, उहो तिजारत जो सामान इन करे कमायो अथसि त उहे अची करे मके में मुस्लमाननि खे तकलीफ़ पहुचाईंदा, इस्लाम खे नुक़सान ॾियण जे लाइ उहो सॼो पंहिंजो ख़र्च ऐं सामान उन में ख़र्च करे छॾींदा। त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
उन काफ़िले जे नापाक इरादनि खे नाकाम बणाइण जे लाइ पंहिंजे सहाबाए किराम खे हुकुम फरमायो त तव्हां निकिरो ऐं इन अबू सुफियान जे मके में उन जी जमात मके में पहुचण खां पहिरियों पहिरियों असां उन जो सॼो सामान खसे करे ऐं पंहिंजे हवाले कयूं। तो हज़रत जी वकार के उन वक़्तु जॾहिं अबू सुफियान शाम खां मके ॾांहुं अची रहियो हुयो, उनखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन जमात जी मालूमात पई कि उहे अची रहिया आहिनि असां सां मुक़ाबिलो करण जे लाइ। त अबू सुफियान अबू जहल ॾे ख़त लिखियो, कंहिंखे मोकिलियो कासिद बणाए करे कि हीअ असां सां विढ़ण जे लाइ अचनि था, तव्हां जेका सो मके ॾांहुं निकिरी करे अचो हिननि सां मुक़ाबिलो कयो। तो हज़रत जी वकार मां इन ॻाल्हि खे मुख़्तसर कंदो वेंदुसि त उन खां बाद में अबू जहल ऐलान कयो ऐं 1000 जे लॻभॻि कुफार जी जमात सां गॾु अबू जहल आयो। उन खां बाद में अबू सुफियान वारी जेका जमात हुई उहा मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मक़ामे बदर में बदर जे जॻह खे पहुचण खां पहिरियों पहिरियों अबू सुफियान जी जमात मके ॾांहुं वापसि ख़ैर सां निकिरी वई। हज़रत जी वकार उन खां बाद में मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पई त अबू जहल मके खां हिकु असां सां काफ़िलो जेका सो विढ़ण जे लाइ वरितियो थो अचे। त उन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो व इज़ यइदुकुमुल्लाहु इहदा त्वाइफतैनि अन्नहा लकुम व तवद्दून अन्न गैर ज़ाति शौकति तकून लकुम व युरीदुल्लाहु अन युहिक़्क़ल हक़्क़ बिकलिमातिही व यक़तअ दाबिरल काफ़िरीन। कि अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि ए हबीब काफ़िरनि जूं ॿ जमातूं आहिनि, हिकु उहा जमात जेका अबू सुफियान वारी जमात हुई, तिजारत ऐं कमाई जेका सो कमाए करे मके ॾांहुं वञी रही हुई, हिकु उहा तिजारती काफ़िलो हुयो। ॿियो जेको अबू जहल मके खां विढ़ण जे लाइ जमात वरिती थो अचे, तो इहे 2 जमातूं हुयूं। अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे हबीब करीम खे इहो वाइदो फरमायो कि ऐं हबीब मां पालनहार अल्लाह थी करे तोसां इहो वाइदो थो कयां कि तव्हांखे इन 2 जमातनि मंझां हिकिड़े जमात जे मथां मां फतह बख़्शींदुसि, यानी हिकिड़े जमात जे मथां तव्हांखे ग़लबो अता कंदुसि। 2 जमातनि मंझां कंहिं हिकिड़े सां, 2 जे मथां अल्लाह न फरमायो बल्कि उन 2 मंझां हिकिड़े जे मथां मां रब्बुल आलमीन तोखे ग़लबो ॾींदुसि ऐं तोखे फतह ॾींदुसि। तो हज़रत जी वकार कि अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि तव्हांजी चाहत इहा आहे कि तव्हां उन जमात सां विढ़ो जेका बग़ैर हथियारनि वारी आहे, अबू सुफियान ऐं तिजारत वारे जमात सां विढ़ो, उन खां माल खसे वठो। पर रब सुब्हानहु व तआला थो चाहे कि तव्हांखे उन जमात सां मुक़ाबिलो कराए जेका जमात जेका सो हथियारनि वारी आहे, उन जमात सां तव्हांजो मुक़ाबिलो कराए। तव्हां 313 हुजण जे बावजूद उहे हज़ारनि जे तादाद में हुजनि, लेकिन 313 जे हुजण जे बावजूद रब सुब्हानहु व तआला इहो थो चाहे कि तव्हांखे उन जमात जे मथां ग़लबो अता करे, तव्हां उन खां ॾाढा थी वञो ऐं अल्लाह इन थोरे जमात खे काफ़िरनि जे वॾे जमात जे मथां ग़लबो ॾे, तो अल्लाह हक़ खे हक़ ज़ाहिर कंदो ऐं काफ़िरनि जी पूरी मुकमल पाड़ ख़तम करे छॾींदो। हज़रत जी वकार इन सॼी इन ॻाल्हि अॻिते अल्लाह फरमायो लियुहिक़्क़ल हक़्क़ बिकलिमातिही व युब्तिलल बातिल वलौ करिहल मुजरिमून। कि अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि रब तो इहो चाहे कि उहो हक़ खे हक़ करे ॾेखारे ऐं बातिल खे बातिल, न हक़ खे बातिल के कूड़ के झूठ उन खे फिरेब मकर के उहो बातिल करे ॾेखारे। वलौ करिहल मुजरिमून, भले जेका सो मुजरिम इन ॻाल्हि खे नापसंद कनि। हज़रत जी वकार एसी ताईं तो अल्लाह सुब्हानहु व तआला मुसलमाननि खे इहो उन्हनि सां हिकु वाइदो फरमायो कि अवां थोरे हुजण जे बावजूद तव्हां में जेका ईमानी ताक़त आहे, उहो ईमानी ताक़त पंहिंजे खे न हारायो, भले उहे ज़्यादा हुजनि, लेकिन रब जो तव्हां सां वाइदो आहे कि अल्लाह सुब्हानहु व तआला उन जे पाड़ खे ख़तमु करे छॾींदो, उन जे नस्ल खे इंशाअल्लाह ख़तमु करे छॾींदो ऐं इस्लाम खे सरबुलंदी अता फरमाईंदो। हज़रत जी वकार के अॻिते अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो
सूरह अनफाल का दिया साईं। इस्तस्तगीसून रब्बकुम फस्तजाब लकुम अन्नी मुमिद्दुकुम बिअल्फिम मिनल मलाइकति मुर्दिफीन। हज़रत दी वकार अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि जॾहिं तव्हां मुस्लमान पंहिंजे रब खां दुआ घुरे रहिया हुयो, पंहिंजे रब खां मदद घुरी रहिया हुयो, फस्तजाब लकुम उन पालनहार तव्हांजे दुआ खे क़बूल फरमायो, अन्नी मुमिद्दुकुम बिअल्फिम मिनल मलाइकति मुर्दिफीन। क़बूल इन अंदाज़ में फरमायो कि उहो पालनहार तव्हांजी 1000 मलाइकनि सां मदद फरमाईंदो। हज़रत जी वकार के उलमाए किराम फरमाइनि था कि जॾहिं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक़ाम बदर में आया ऐं पंहिंजे सहाबे किराम खां इहो मशवरो वरितऊं, तो कुझु सहाबा छा मशवरो ॾिनो, कुझु छा मशवरो ॾिनो। उन खां बाद में इहो तय थियो कि इन काफ़िर भले वधीक हुजनि, लेकिन उन जे बावजूद उन्हनि सां मुक़ाबिलो करणु हिन वक़्त जी सभ खां वधीक फतह आहे। तो मुस्लमाननि जी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु जंग जे लाइ सफ़ जेका सो ॿधो। उन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदर जे जॻह ते हिकु आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ जॻह ठाही वई हुई। उन जॻह ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा थिया ऐं आका अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पालनहार खां इहो दुआ घुरी रहिया हुआ कि मुंहिंजा पालनहार कि हीअ तुंहिंजी थोड़ी जमात आहे, तुंहिंजी नबी जी थोड़ी जमात आहे, हज़ारनि जी तादाद में उन में मुक़ाबिले जे लाइ बीठा आहिनि ऐं इहे 313 आहिनि। तो ऐं तलवारूं बि 8 आहिनि, हर हिक खे हिकु हिकु तलवार बि नथो अचे, 8 तलवारूं ऐं सवारी जे लाइ तक़रीबन 2 घोड़ा आहिनि। उन जे बावजूद ऐं हबीब ऐं अगलनि खे वॾी ताक़त सां आहे, हर शइ उन्हनि खे आहे ऐं उहे उठ कोही करे उन्हनि जो जेका सो आहे उन में शोरबो पी रहिया आहिनि, उन जो सालन ऐं उन जी भाॼी उन्हनि खे हर शइ उन गर्मी जे हालत में सर्दी में पी रहिया आहिनि। तो ऐं हबीब या रब्बल आलमीन उन्हनि खे सभु कुझु ताक़त आहे ऐं 313 सामान बि घटि आहे। तो ऐं हबीब जेकॾहिं ही हिन जॻह ते मराइजी विया ऐं हे शहीद थी विया, तो ऐं अल्लाह तुंहिंजी ज़मीन ते तुंहिंजी इबादत करण वारो कोई न बचंदो। जेकॾहिं हिन मुस्लमाननि जी जमात या रब्बल आलमीन ख़तम थी वई, मुस्लमाननि जी जमात जेका सो आहे उहा शहीद थी विया, तो या रब्बल आलमीन तुंहिंजी ज़मीन ते तुंहिंजी इबादत करण वारो कोई बचंदो ई कोन। तो हज़रत जी वकार हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो दुआ घुरी रहिया हुआ। तो आका अलैहिस्सलातु वस्सलाम एॾो त दुआ में मुस्तग़रक़ थी विया, एॾो त दुआ में जेका सो आहे गुम थी विया, त हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुबारक चादर किरी पियो कुल्हनि मां। तो हज़रत अबू बकर सिद्दीक़ चादर पारायो ऐं अबू बकर सिद्दीक़ मुस्तफ़ा करीम खे भाकुर पातो ऐं अबू बकर सिद्दीक़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, इन्हनि जे लाइ एतिरो ई काफ़ी आहे, तव्हांजो रब तव्हां सां जेका सो आहे मदद ज़रूर फरमाईंदो ऐं पंहिंजो कयल वाइदो पूरो फरमाईंदो। हज़रत जी वकार कुझु देर वेहण खां बाद में मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे फरमायो, ऐं अबू बकर असांजी दुआ रब सुब्हानहु व तआला क़बूल फरमाई आहे। ऐं उहो साम्हूं ॾिस हज़रत जिब्रील अमीन घोड़े खां हाणे मक़ाम बदर में अची रहियो आहे। हज़रत जी वकार वमा जअलहु इल्ला बुशरा वलितत्मइन्न बिही कुलूबुकुम। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि 1000 मलाइका अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांजी मदद जे लाइ मोकिलिया, ऐं इहा रब चाहे पोइ त हिकु फ़रिश्तो मोकिले करे सभिनी कुफ़ार के काफ़िरनि खे ख़तम करे सघे पोइ। जीअं हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ौम खे काफ़िरनि खे मुनकिरनि खे ख़तम करण जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ो फ़रिश्तो आयो, सभिनि खे नेस्त नाबूद करे छॾे। तो रब चाहे पोइ त अबू जहल जे उतबा जे सभिनी जमातनि खे हिकिड़ो फ़रिश्ते सां मुकमल ख़तम करे सघे पोइ, पर 1000 मलाइक छो मोकिलियसि? तो अल्लाह फरमायो कि 1000 मलाइकनि जो मोकिलणु दरअसल हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे के तसल्ली ॾियण जे लाइ ऐं आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे फतह जी हिकु ख़ुशख़बरी ॾियण जे लाइ 1000 मलाइक रब मोकिलिया।
वले तत्मइन्न बिही कुलूबुकुम, ताकि तव्हांजूं दिलूं मुतमइन थी वञनि। वमन नस्रु इल्ला मिन इंदिल्लाह, इहो मदद अल्लाह जी तरफ़ां ई आहे। इन्नल्लाह अज़ीज़ुन हकीम, बेशक अल्लाह हर शइ जे मथां ग़ालिब बि आहे ऐं उहो रब हर शइ जे मथां हिकमत वारो बि आहे। हज़रत जी वकार उन खां बाद में जेका सो आहे, जॾहिं मुस्लमान आया त काफ़िर जेका ज़मीन हुई, सुकल ज़मीन, उन ज़मीननि ते अची करे पाण बीठा ऐं खूहनि जे पाणीअ ते अची करे कब्ज़ो कयाऊं ऐं मुस्लमान रेतीली ज़मीन ते अची करे मजबूरन उन्हनि खे बीहणो पियो ऐं उते उञारा हुया, पाणी बि पीअण जे लाइ न हुयो। त उन वक़्तु शैतान अची करे उन्हनि खे वसवसो सभिनी खे विधो कि तव्हां चओ था असांजो अल्लाह सचो, असांजो नबी सचो, असांजो दीन सचो, असांजो क़ुरान सचो, हालांकि उहो काफ़िर ज़्यादा आहिनि, तव्हां थोड़ा, ऐं उहे पाणी वारे ज़मीन ते आहिनि ऐं तव्हां उञारे वारी जॻह ते आहियो। तव्हांजो पेर हेठि लाहिया था वञनि, तव्हांजो घोड़नि जा पेर रेतीली ज़मीन में हेठि लाहिया था वञनि, तव्हांखे त शिकस्त ॾींदा, तव्हां त शहीद कया वेंदो, तव्हांजो त नस्ल सभु कुझु ख़तम थी वेंदो। तो अल्लाह सुब्हानहू व तआला उन वक़्तु आसमान खां हिकु बारिश ऐं मींहं खे वसायो, तो उन्हनि जे जेका सो रेतीली ज़मीन बिल्कुलु सख़्तु थी वई, उन जा पेर बिल्कुलु बीहण लॻा ऐं काफ़िरनि जी जेका ज़मीन हुई जिते उहे बीठा हुया, उहा ज़मीन गप थी वई, उन जा पेर तिरकण लॻा ऐं मुस्लमाननि जा पेर उन ज़मीन ते बिल्कुलु सही तरीक़े सां बीहण लॻा। इतों ई जेका सो आहे उन्हनि खे जिस्मानी रब सुब्हानहू व तआला हिकु राहत बख़्शी कि उन जे लाइ पाणी बि न हुयो, त उहो उते खॾ खोटरूं, उहो पाणी उन में हलियो वियो, उन मां वुज़ू तहारत बि कनि पिया, उन मां पाणी बि पीअनि पिया। तो हज़रत जी वकार कि इतों ई जेका रब सुब्हानहू व तआला मुस्लमाननि जे मथां पंहिंजो रब करम ऐं रहम नाज़िल फरमाईंदो रहियो। ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला फरमायो, इद युग़शिकुमुन नुआसा अमनतम मिन्हु, कि रब सुब्हानहू व तआला तव्हांखे जे मथां निंड जी हिकु झलकी अता फरमाई, उन निंड जे झलकीअ तव्हांखे जेका सो पंहिंजे अंदरि ढके वरितो। तो हज़रत ज़ेवकार निंड जी झलकी मुस्लमाननि जे मथां अल्लाह सुब्हानहू व तआला उन वक़्तु नाज़िल कई, उन्हनि खे थोरो हिकु झलकी निंड जो अची वियो ऐं उन जे जॾहिं झलकी अची वियो त उन झलकी अचण सां उन जा जेके उजागा हुया उहे सभु उजागा ख़तम थी विया ऐं उहे बिल्कुलु तरो ताज़ा थी विया। हज़रत जी वकार अल्लाह फरमायो, वयुज़हिब अन्कुम रिजज़ शैतान, कि आसमान का रब्बा अज़ा उनखे बारिश के नाज़िल कयो, तो तव्हांखे बिल्कुलु पाणी हर सहूलत जिस्मानी तौर मिली वई ऐं शैतान जे वसवसे के, शैतान जी गंदगी के अल्लाह सुब्हानहू व तआला दूर फरमाए छॾियो। हज़रत जी वकार उन खां बाद में उलमा किराम फरमाइनि था कि हिन आयत करीमा में त इहो आहे कि अल्लाह सुब्हानहू व तआला जेका सो आहे उनमें जंग बदर में फरिश्तनि के 1000 फरिश्ता नाज़िल किया। तो हज़रत जी वकार ॿियनि आया करीमा भी आहे जंग बदर जो ही जो उन में बयान आहे। तो अल्लाह फरमायो 3000 फरिश्ता, वरी 5000 फरिश्ता। तो हज़रत जी वकार उलमा किराम फरमाइनि था कि सभ खां पहिरों अल्लाह सुब्हानहू व तआला 3000 फरिश्ता मुस्लमाननि जी मदद करण जे लाइ मोकिलिया। जॾहिं मुस्लमाननि जो जज़्बे खे ईमानी कुव्वत अञा वधी वियो, तो अल्लाह सुब्हानहू व तआला उन जे मथां मज़ीद रहम ऐं करम नाज़िल करण जे लाइ 3000 फरिश्ता ॿिया मोकिलिया। तो ये कुल थिया 4000। उन खां बाद में वरी रब सुब्हानहू व तआला 1000 फरिश्तो ॿीहर नाज़िल कयो, तो ये कुल 5000 फरिश्ता थिया। तो हज़रत जी वकार 5000 फरिश्ता रब सुब्हानहू व तआला मुस्लमाननि जी मदद करण जे लाइ आसमान खां नाज़िल कया। हज़रत जी वकार इज़ यूही रब्बुका इलल मलाइकति, अल्लाह सुब्हानहू व तआला फरमायो कि ए हबीब तुंहिंजे पालनहार फरिश्तनि ॾे इहो वही फरमायो कि तव्हां इहो मुस्लमाननि खे इहो जेका सो ॿुधायो कि मां रब्बुल आलमीन अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हां सां गॾु आहियां, कि अन क़रीब मां अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हांजी रोब, मुस्लमाननि जे रोब के, दबदबे के, उन जी वहशत के मां काफ़िरनि जे दिलनि में विझी छॾींदुसि ऐं अन क़रीब तव्हां मुस्लमाननि खे ग़लबो ॾींदुसि ऐं उन काफ़िरनि खे शिकस्त अता करे छॾींदुसि। हज़रत जी वकार अॻिते अल्लाह फरमायो फदरिबु फौक़ल अनाक वदरिबु मिनहुम कुल्ल बनान, के फरिश्तनि खे फरमायो कि तव्हां फरिश्ता के हर इहो जेका सो कंधनि खे मारियो ऐं काफ़िरनि जे संधनि, हर काफ़िर जे हर संध ते तव्हां जेका ज़रब हणंदा वञो। हज़रत जी वकार
उलमा किराम फरमाइनि था कि जॾहिं उहो फ़रिश्ता आया त उन में जंग में रश वधीक हूंदी आहे, त उन में जो रश वधीक हुजण जे नाते उहे फ़रिश्ता जेका सो ज़ाहिर तो कई के कोन थिया, पर उन फ़रिश्तनि जा असरात ज़ाहिर थिया। कि उलमा किराम फरमाइनि था कि कंहिं काफ़िर जे जेका सो मुंहं ते कोड़े जो निशान लॻल हुयो, कंहिं काफ़िर जे नक ते कोड़े जो निशान लॻल हुयो, ऐं कोई काफ़िर बग़ैर कंहिं तलवार जे, बग़ैर कंहिं वार जे, बग़ैर कंहिं शइ जे उहे पाण उनजो कंधु उनजो सिर उन खां जिस्म खां जुदा थींदो वञे पियो ऐं उहो पंहिंजो पाण उनजो मरंदो वञे पियो। त उलमा किराम फरमाइनि था कि इहे फ़रिश्तनि जा कारनामा हुया ऐं फ़रिश्तनि जा असरात जेका तो जंग में ज़ाहिर थींदा हुया। हज़रत ज़ी वक़ार जंग शुरू थियो ऐं उन खां बाद में जेका सो हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टिनि ॼणनि खे हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ऐं हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ऐं हज़रत अलीउल मुर्तज़ा ऐं हज़रत हमज़ा ऐं टियों हिकु शख़्सियत हुई जेका सो हुनजो नालो आहे हज़रत उबैदा। इहे टे सहाबी लथा ऐं होॾो काफ़िरनि ॾांहुं बि टे हुया। हिकिड़ो उतबा बिन रबिया, उहो काफ़िरनि जो वॾो सिपा सालार हुयो, ऐं ॿियो जेको उतबा जो पुटु हुयो वलीद बिन उतबा, ऐं टियों उतबा जो भाउ शैबा बिन रबिया। तो हज़रत ज़ी वक़ार कि हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु वलीद सां मुक़ाबिलो कयो, उनखे मारे छॾियोसि, ऐं हज़रत हमज़ा जेको मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हुयो, उन उतबा बिन रबिया खे जेका सो क़त्ल करे छॾियो, जहन्नम में पहुचाए छॾियोसि। ऐं हज़रत उबैदा जेका सो हज़रत उबैदा रज़ी अल्लाह ताला अन्हु शैबा बिन रबिया खे मारे करे उनखे जहन्नम में पहुचाए छॾियोसि। तो हज़रत ज़ी वक़ार उतबा बिन रबिया एक काफ़िरनि जो वॾो हुयो, सिपा सालार हुयो, लेकिन बावजूद के वो काफ़िरनि जो इहो सिपा सालार इन जंग बदर में जेका सो माराइजी उहो जहन्नम में पहुची वियो। हज़रत ज़ी वक़ार उन खां बाद में हज़रत मुअव्वज़ ऐं हज़रत मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हुमा ॿ नंढड़ा ॿार हुया, छोकिरा हुया। उन्हनि अची करे रज़ी अल्लाह ताला अन्हुमा उन ॿिन्ही अची करे हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ खां पुछा कई कि जेको अल्लाह जो वॾो दुश्मन आहे, हिन उम्मत जो फिरऔन आहे, जेको अल्लाह ऐं उन जे रसूल जो सभ खां वॾो दुश्मन अबू जहल काथे आहे? त उहे ॿई जॾहिं उनखे ख़बर पई फिलाणो अबू जहल आहे, उहे ॿई छोकिरा अची करे अबू जहल जे मथां वार कयूं, अबू जहल के क़त्ल करण लॻा, हता कि अबू जहल जे जेका सो सिसीअ में साह जेका सो हुयो बक़ाया सॼो अबू जहल खे पूरो करे छॾियऊं। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद आयो कि अबू जहल के ॾिठई कि उनजो सिसीअ में साह हुआ, बाक़ी सॼो उनजो सभु कुझु ख़तमु थी वियो। तो हज़रत अब्दुल्ला बिन मसूद उनजो सर उनखे उनजो मथो उनजो जिस्म मां जुदा करे छॾियो। ऐं उन वक़्तु हज़रत अब्दुल्ला बिन मसूद खां अबू जहल पुछा कई कि आए अब्दुल्ला बिन मसूद मुंहिंजो भले मूंखे मारे छॾ, पर हिकु ॻाल्हि ॿुधाए छॾ कि इहे अछनि पटकनि सां इहे जेके तव्हांजे जंग में हुया उहे केरु हुया? तो हज़रत ज़ी वक़ार हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो कि आए अबू जहल तूं उनखे न सुञातो? तो अबू जहल चयो कि न मां उनखे न सुञातो, नवां माण्हू हुया, मूंखे छा ख़बर उहे केरु हुया? तो हज़रत अब्दुल्ला बिन मसूद फरमायो ए अबू जहल तूं त हमेशह चवंदो आहीं कि मां सच ते, मां सच ते, मां सच ते, ऐं तव्हांजो जेको दीन इस्लाम आहे उहो तव्हां माज़अल्लाह उहो तव्हां हमेशह असांजे मथां इहो इल्ज़ाम लॻाईंदो आहे इहे जेके अछनि पटकनि जा हुया तूं त उनखे कोन सुञातो, पर असां उनखे सुञातो, इहे अल्लाह खां आसमान खां नाज़िल थियल रब जा इहे फ़रिश्ता हुया। हज़रत ज़ी वक़ार उन खां बाद में उमैया बिन खल्फ उहो बि हिकु वॾो काफ़िरनि जो वॾो हुयो। उनखे बि हज़रत बिलाल कुझु अंसार खे घुराए करे अब्दुर्रहमान बिन औफ सां उन जा पुराणा कुझु तालुकात हुया। उमैया बिन खल्फ अची करे अब्दुर्रहमान बिन औफ साहबी रसूल हुयो, उहो मुस्लमाननि जे तरफ़ां आयो हुयो। उमैया बिन खल्फ जा काफ़िर जा अब्दुर्रहमान बिन औफ सां हिकु पुराणा रिश्ता हुया। तो उमैया बिन खल्फ चयो मूंखे लिकाए। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ उन हज़रत बिलाल कुझु अंसार खे घुराए करे उनखे तलवार हणंदे हणंदे उन उमैया बिन खल्फ खे बि हलाक करे छॾियऊं। हज़रत ज़ी वक़ार
कि तो उन काफ़िरनि जी हिकु सभ खां वॾी इहा नाकामी हुई, हिकु शिकस्त उनखे मिली। जंग बदर में काफ़िरनि जा 70 माण्हू जेका सो क़तल थी विया ऐं जॾहिं उनजा वॾा वॾा उनमें वॾा वॾा सिपा सालार नामवर नाले वारा शख़्स उन्हनि जा क़तल थी विया। उन्हनि मंझां हिकिड़ो हुयो उतबा बिन रबिया ऐं शैबा बिन रबिया, वलीद बिन उतबा, अबू जहल, अबुल बख्तरी, ज़मआ, आस बिन हिशाम, उमैया बिन खल्फ, मुनब्बा बिन हज्जाज, उक़बा बिन अबी मुईत, नदर बिन हारिस। तो ये काफ़िरनि जा वॾा नाले वर शख़्स हुया, इहे सभु क़तल थी विया। 70 जे लॻभॻि काफ़िर क़तल थी विया। ऐं उन खां बाद में ॾिठूं त हाणे त सभु कुझु असांजो वियो हलियो, असांजा नाले वारा सभु क़तल थी विया आहिनि। उन्हनि भॼणु शुरू कयो, जंग खां जेका सो छॾे करे सभु कुझु पंहिंजो सामान फिटी करे भॼण लॻा। तो मुस्लमान उनखे गिरफ़्तार करण लॻा, उनखे क़ैद करण लॻा। तो मुस्लमाननि जे हथ में 70 काफ़िर क़ैद थी विया ऐं रब सुब्हानहु व तआला मुस्लमान खे हिकु वॾी जेका सो अज़ीमत अता फरमाई ऐं हिकु वॾी उन्हनि खे मुस्लमाननि खे गनीमत अता फरमायो। हज़रत जे वक़ार उनमें इन जंग बदर में मुस्लमाननि मंझां सहाबा किराम मां बि कुझु सहाबा किराम शहीद थिया। उलमा किराम फरमाइनि था कि सहाबा किराम मंझां 14 सहाबा किराम शहीद थिया। घणा शहीद थिया? 14 सहाबा किराम शहीद थिया। ऐं उन 14 मंझां 6 सहाबा किराम मुहाजिर हुया, उहे मुहाजिर शहीद थिया। ऐं 8 उहे सहाबा किराम हुया जेके अंसार हुया, मदीने जा रहाकू हुया ऐं उहे ज़मीन खेती बाड़ी करे फसल सां पंहिंजो गुज़ारो कंदा हुआ। तो 8 अंसार सहाबा किराम शहीद थिया ऐं 6 मुहाजिर शहीद थी विया। तो हज़रत जी वक़ार कि उन्हनि मंझां जेका सो आहे 13 सहाबा किराम खे मक़ाम बदर में उते ई जेका सो उन्हनि खे जॻह ॾिनो वियो ऐं उनखे उते ई मदफून कयो वियो। बाक़ी हिकिड़ो सहाबी उबैदा बिन हारिस रज़ी अल्लाह ताला अन्हु, उहो जेका सो ज़ख़्मी हुयो, उनखे खणंदे खणंदे मक़ाम बदर खां हलंदे हिकु मक़ाम सफ़रा ईंदो आहे, उन जॻह ते ज़ख़्मी हुयो, उन जॻह ते उहो वफ़ात करे विया। त उनजो दम निकिरी वियो त उहो उन में मुस्लमाननि जी जमात उनखे मक़ाम सफ़रा ते ई उनखे जेका सो आहे मदफून करे छॾियऊं, उनखे उते दफ़न करे छॾियऊं। ऐं जेके काफ़िर क़तल थी विया त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि इन जे जेका सो आहे हिते लाशूं पियूं आहिनि, इन जे लाशनि खे जेका सो हिकु खूह खोटियो वञे। आका अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे सहाबा किराम उनजे लाशनि खे ईअं खणंदे खणंदे घीलींदे उनजे खूहनि में सटींदो वियो काफ़िरनि जे लाशनि खे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां बाद में काफ़िरनि जी लाशनि ते आया ऐं आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, आई काफ़िरो कि तव्हां सां जेको अल्लाह सुब्हानहु व तआला वाइदो कयो उहो सचो, तव्हां सां कयल वाइदो रब जो सचो थियो या न थियो? बहरहाल असां सां जेको अल्लाह वाइदो फरमायो हुयो उहो वाइदो रब सुब्हानहु व तआला असां सां सचो करे ॾेखारियो आहे। हज़रत उमर अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, ही त मोल आहिनि, इन जी रूह इन में जिस्मनि में रूह ई कोन्हे, तव्हां मोलनि सां ॻाल्हायो था पिया। तो हज़रत उमर खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐं उमर के तव्हां ज़िंदा आहियो, ही मोल आहिनि, पर तव्हां ज़िंदगी वारा हिननि खां वधीक नथा ॿुधी सघो। जीअं तव्हां ॿुधंदा आहियो ईअं मोल बि ॿुधंदा आहिनि, पर ॻाल्हि फ़र्क़ु इहो आहे कि तव्हां ॿुधी करे ॻाल्हि जो जवाबु ॾेई सघंदा आहियो, ही ॿुधी करे ॻाल्हि जो जवाबु न ॾेई सघंदा आहिनि। हज़रत जे वक़ार कि उहे काफ़िर हुया, मरण खां बाद में जेकॾहिं काफ़िर ॿुधी सघे थो, जीअं हुज़ूर जी हदीस आहे, तो मरण खां बाद में अल्लाह जो वली कामिल, अल्लाह जो रसूल ऐं अल्लाह जो जेके राह में शहीद थियल आहिनि, अल्लाह जा मुक़र्रबाना आहिनि, उन्हनि जे दरबार ते, उन्हनि जे मज़ार ते असां वञी करे जेकॾहिं का शइ अर्ज़ु कयूं तो काफ़िर मरण खां बाद में ॿुधी सघे थो, त अल्लाह जा मुक़र्रब बाना मरण खां बाद में कीअं नथा ॿुधी सघनि। हज़रत जी वक़ार कुझु जमातूं चवंदा आहिनि कि मुर्दा न आहिनि ॿुधंदा, हालांकि मुर्दा ॿुधंदा आहिनि। कि ॿी हदीस पाक में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि मुर्दा खे जॾहिं दफ़न कयो वेंदो आहे उनजे क़बर में, उनजे वारसनि जी जेको जुती जो वारस हलंदा आहिनि, उनजी जुती मां जेको आवाज़ निकिरंदो आहे न, उहो क़बर वारो पंहिंजे वारसनि जे जुती जे आवाज़ खे बि ॿुधंदो आहे। हज़रत जी वक़ार तो बहरहाल उन खां बाद में मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके काफ़िर गिरफ़्तार थिया, क़ैद में अची विया,
त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिब किराम सां मशवरो फरमायो कि हिननि खे छा कयो वञे। हज़रत उमर इहो फरमायो कि हिन सभिनी जे सर खे जिस्म मां जुदा कयो वञे, यानी हिन सभिनी खे मारियो वञे, क़तल कयो वञे, जीअं हिन जो सॼो नसल ख़तम थी वञे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खां मशवरो वरितो वियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह, इन्हनि खां फिदियो वठी करे, मुस्लमान हिन वक़्तु ग़रीबी जी हालत में आहिनि, इन खां फिदियो वठी करे मुस्लमाननि जो फिदियो मुस्लमाननि खे बि कमु ॾींदो ऐं जेका सुहा थी सघे थो अॻिते हली करे हिननि खे अल्लाह सुब्हानहु व तआला तौफ़ीक़ बख़्शे ऐं इस्लाम में इहे अची वञनि। तो हज़रत ज़ी वक़ार मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे जेका सो फिदिया वठी करे 4000 दिरहम ग़ालिबन उन खां वठी करे हर एक खे आज़ादु कंदो रहियो। उन में गिरफ़्तार थियलनि में हज़रत मुस्तफ़ा करीम जो चाचो हज़रत अब्बास बि हुयो, उहो अञा ताईं मुस्लमान न हुयो, काफ़िरनि जी जमात मां विढ़ण आयो हुयो। हज़रत अब्बास खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फिदियो अदा कर। हज़रत अब्बास चयो मूं वटि कुझु कोन्हे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायसि तूं जॾहिं जंग ॾांहुं अची वञे रहियो हुएं उन वक़्तु तूं पंहिंजे घरवारी खे कुझु सामान ॾिनो ऐं कुझु दीनार ॾिना ऐं तूं पंहिंजे घरवारी खे चयो हुएं कि जेकॾहिं मां क़तल थी वञा त जेका सो आहे हीअ पंहिंजे उनखे मुंहिंजे पोयलनि खे ॾेई छॾिजांइ, जेकॾहिं मां मोटी अचां त पोइ मां पंहिंजी अमानत तोखां वठंदुसि। त उहा अमानत जेको तुंहिंजी पंहिंजी घरवारी वटि रखियल आहे त तूं कीअं चए थो मूं वटि कुझु कोन्हे। तो हज़रत ज़ी वक़ार हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जे जेका सो हैरान थी विया। हज़रत अब्बास जेका सो अर्ज़ु कयो कि तव्हां वाक़िअतन अल्लाह जा सचा रसूल आहियो। जॾहिं इहा ॻाल्हि मां पंहिंजी घरवारी सां कई उन वक़्तु मां ई मुंहिंजी घरवारी हुई, ॿियो टियों कोई बि न हुयो, पर तव्हांखे पोइ बि ख़बर पइजी वई, इन मां मूंखे मालूमात पइजी वई कि इन मां इहो अॼु मूंखे ख़बर पइजी वई कि तव्हां अल्लाह जा वाक़िअतन सचा रसूल आहियो। उन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उहे चाचा हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु बि जेका सो आहे ईमान आंदऊं ऐं मुस्लमान थी विया। तो हज़रत जी वक़ार 313 हुजण जे बावजूदि अल्लाह उनखे ग़लबो अता फरमायो कि पर ज़रूरी इहो आहे कि जेका सो आहे उन में ईमानी कुवत हुजे ऐं अल्लाह जे मथां तवक्कुल ऐं भरवसो के कंदे इंसान घरां निकिरंदो आहे, पोइ रब सुब्हानहु व तआला उनजी मलाइक आसमान खां मलाइक नाज़िल करे उनजी मदद फरमाईंदो आहे। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।